अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हाज़ुर आऊं आहियां प्रोफेसर दीन मोहम्मद सीलरो ऐं हाज़ुर आहे कोर्स ऑफ एडी सब्जेक्ट सिंधी टीचिंग 3rd सेमेस्टर यूनिट 3 टॉपिक समी बसरी मावनत क्लास 4। समी ऐं बसरी शयुनि मां मुराद आहे तदरीसी शयूं जिन जी मदद सां पढ़ाइण जे अमल खे असराइतो बनाइण में मदद मिले थी। अहिड़ियूं शयूं जिन खे ॾिसी ऐं ॿुधी उन्हनि जी मावनत या मदद सां तालीमी ऐं तदरीसी अमल खे कारआमद ऐं मुफ़ीद बणाए सघिजे। कार्टर वेडी जे मुताबिक़ हर उहा शइ जेका हिक ई वक़्तु समात माना ॿुधण ऐं बिसारत माना ॾिसण जे ज़रिए सिख्या जे अमल खे मदद करे उनखे समी ऐं बसरी मदद चइबो आहे। समी ऐं बसरी शयुनि खे तालीम ऐं तदरीस में तमामु घणी अहमियत हासिलु आहे। तालीमी माहिरनि जो रायो आहे त इंसानु जेको इल्मु हवासनि ज़रिए सिखे थो उन जो 80% अखियुनि जे ज़रिए हासिलु करे थो। ऐं अंग्रेज़ीअ में हिकु चवणी आहे त अखियुनि सां ॾिठल शयुनि ते एतबार कयो वेंदो आहे। समी ऐं बसरी शयुनि खे हर मज़मून जे दर्स तदरीस में इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन करे जो ॿोलीअ जी सिख्या में उनखे वॾी अहमियत हासिलु आहे, छाकाणि त उन्हनि सरगर्मियुनि जे ज़रिए नवनि लफ़्ज़नि जूं मानाऊं सम्झी सघजनि थियूं। पढ़ण जी सलाहियत में तमामु सुठी बहितरी अची सघे थी। मज़मून निगारी जे अमल खे दिलचस्प ऐं असराइतो बणाए सघिजे थो। समी ऐं बसरी शयुनि जे करे शागिर्दनि जे ज़हनी सलाहियत में इज़ाफ़ो थिए थो ऐं सेखारियल मौज़ू वाक़िया ऐं दर्सी मवाद शागिर्दनि खे चङीअ तरह ज़हन नशीन थी वेंदा आहिनि। बसरी शइ पहिरीं ब्लैक बोर्ड या वाइट बोर्ड। ब्लैक बोर्ड या वाइट बोर्ड, चाक या मार्कर पेन बसरी शयुनि में ॿियनि सभिनी शयुनि खां पुराणो घटि ख़र्च वारो आहे ऐं हर वक़्तु क्लास में दस्तियाबु हूंदा आहिनि ऐं ही घणनि मक़सदनि वारियूं मददगार शयूं आहिनि। उस्ताद बोर्ड खे सबक़ जे हर हिकु मरहले ते इस्तेमालु करे सघे थो। बोर्ड खे मुख़्तलिफ़ तस्वीरुनि, शिकिलनि, नक्शनि में सबक़ जो ख़ुलासो लिखण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। ब्लैक बोर्ड हमेशह क्लास जे खाॿे पासे खां हुअणु घुरिजे ऐं अहिड़ी जाइ ते हुअणु घुरिजे जिते ॿारनि जी नज़र बि सवलाई सां पइजी सघे। बोर्ड खे हमेशह डस्टर सां साफ़ करणु घुरिजे। हिन ते लिखण लाइ लीकूं हुअणु घुरिजनि त जीअं लाइन सिधी थिए ऐं सुहिणी लॻे। कंहिं तालीमदान जो क़ौल आहे त जेको उस्ताद बोर्ड इस्तेमालु नथो करे सो सुठो उस्ताद थी नथो सघे। बसरी शइ नंबर 2 तस्वीरूं। ॿार फितरी तौरु रंगीन ऐं ख़ूबसूरत शयुनि खे घणो पसंदि कंदा आहिनि। तंहिं करे ॿारनि जी तख़युल ऐं तसवर में इज़ाफ़ो करण लाइ तस्वीरुनि जो इस्तेमालु करणु घुरिजे। तस्वीरूं मॉडल जो हिकु ॿियो नमूनो आहिनि। जहिड़ी तरह का बि वॾी शइ जहिड़ोकि उठ, हाथी ऐं घोड़ो वग़ैरह खे क्लास में आणे शागिर्दनि जे अॻियां पेश करणु मुश्किल आहे, तहिड़ी तरह क़ीमती शयूं दस्तियाब करे क्लास में ॾेखारे नथियूं सघजनि। अहिड़ी सूरत हाल में ॿारनि खे तस्वीरूं साफ़ ऐं चिटियूं ॾेखारे उन्हनि शयुनि जी वज़ाहत सवलाई ऐं आसानी सां करे सघिजे थी। बसरी शइ नंबर 3 चार्ट। चार्ट हर मज़मून उन्वान लाइ मुफ़ीद बसरी मवाद साबित थींदो आहे। चार्ट तहरीर जे हिकु मुख़्तसर शिकिल आहे जंहिंजे ज़रिए उस्ताद सबक़ जो ख़ुलासो या मुख़्तलिफ़ तालीमी मज़मून ते रोशनी विझी सघे थो। इब्तिदाई क्लास में अखरनि, लफ़्ज़नि, भाॼियुनि, मेवनि, रियाज़ी, ग्रामर, खोड़नि ऐं तारीख़ वग़ैरह जा चार्ट ॿारनि जी तालीम लाइ ॾाढा असराइता साबित थींदा आहिनि ऐं ॿारनि जी आमादगी जो सबबु बि बणिबा आहिनि। उन खां अलावा क्लासनि जी सजावट ऐं ख़ूबसूरती में इज़ाफ़ो ईंदो आहे। मतिलबु त ॿारनि जी ॼाण ऐं मालूमात में बहितरी लाइ क्लास रूम अंदरि रंगीन ऐं ख़ूबसूरत चार्टनि जो हुजणु लाज़मी आहे। नंबर 4 मॉडल। मॉडल नंढे पैमाने ते असुलु शइ जो नक़ुल हूंदो आहे।
ही दर्स तदरीस जे अमल खे वाज़िह ऐं असराइतो बणाईंदो आहे। मॉडल मिटीअ, काठ ऐं ॿियनि शयुनि मां ठाहिया वेंदा आहिनि। मॉडल जे ज़रिए ॿारनि में मुशाहिदे जी क़ुवत वधाए सघिजे थी। मॉडल असुलु शयुनि खे बि वधीक ख़ूबसूरत ऐं पुरकशिश हूंदा आहिनि। मेवनि, पखियुनि ऐं जानवरनि जा मॉडल ठाहे ॿारनि खे सवलाई सां सम्झाए सघिजे थो। मॉडल ठाहिण वक़्तु हेठियुनि शयुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। मॉडल जी बनावट असुलु शइ जहिड़ी हुजणु घुरिजे। मॉडल खे ॿारनि जे साम्हूं अहिड़ी जाइ ते रखणु घुरिजे जीअं सभई शागिर्द उन खे सवलाई सां ॾिसी सघनि। मॉडल खे मज़मून जे मुताबिक़त सां पेश करणु घुरिजे। बसरी शइ नंबर 5, नक्शा ऐं खाका। नक्शा ऐं खाका ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ा नक्शा ऐं खाका बाज़ार मां छपियल ठहियल मिलंदा आहिनि, जॾहिं त ॿिया उस्ताद ऐं शागिर्दनि जा ठहियल हूंदा आहिनि, यानी पाण उते उस्ताद ऐं शागिर्द क्लास में ठाहींदा आहिनि। सिंधी ॿोलीअ जी सिख्या खे असराइतो बनाइण लाइ नक्शनि ऐं खाकनि खां मदद वठी सघिजे थी। दर्सी किताबनि में मुल्क जे केतिरनि ई शहरनि ऐं जॻहियुनि जे मुतलिक़ मालूमात फ़राहम करण लाइ मवाद मौजूदु हूंदो आहे। उन मवाद खे शागिर्दनि ताईं असराइते नमूने पेश करण लाइ उस्ताद खे नक्शनि ऐं खाकनि खां ज़रूरु मदद हासिलु करणु घुरिजे त जीअं ॿारनि खे बहितर नमूने सां मालूमात मिली सघे। उन खां अलावा असांजे स्कूल में तालकनि, ज़िलनि ऐं सिंध जे जाग्राफ़ाई मालूमात फ़राहम करण लाइ छपियल नक्शा इस्तेमालु कया वेंदा आहिनि, जिन जे ज़रिए वाज़िह ऐं चिटी मालूमात ॿारनि ताईं पहुचाइण में मदद मिली सघे थी। नंबर 6, तालीमी सैर। तालीमी सैर ऐं मुशाहिदो तालीम जो रूह आहे। तालीमी सैर जे ज़रिए कुदरती निज़ारनि जो मुतालियो करण जो मौक़ो मिलंदो आहे ऐं शागिर्द निबातात, हैवानात, सक़ाफ़त ऐं तारीख़ जे मुताले मां काफ़ी मालूमात हासिलु कंदा आहिनि। मिसाल तौरु पहाड़नि ते चढ़ण सां उन्हनि खे हवा जे दॿाउ बाबति मालूमात हासिलु थींदी आहे। तालीमी सैर सफ़र दौरान शागिर्द तारीख़ी जायुनि जो मुशाहिदो करण में वधीक दिलचस्पी जो इज़हार कंदा आहिनि। तालीमी सैर जे ज़रिए अहिड़ियुनि शयुनि जो मुशाहिदो कयो वेंदो आहे जिन खे क्लासनि में आणणु या ॾिसणु नामुमकिन हूंदो आहे। मिसाल तौरु दरिया, समुंड, डेम, जबल, चिड़ियाघर, इहे असीं क्लास में ॿारनि जे अॻियां नथा आणे सघूं। समी शयूं। समी शयुनि में आवाज़ वारी फिल्म, रेडियो, टेलीविज़न, मोबाइल ऐं कंप्यूटर अची वञनि था। टॉपिक मां कुझु सवाल। सवाल नंबर 1, समी ऐं बसरी जी माना छा आहे? जवाब, ॿुधणु ऐं ॾिसणु। सवाल नंबर 2, ख़ाल भरियो, समी ऐं बसरी शयुनि मां मुराद डेश शयूं आहिनि? जवाब, तदरीसी। सवाल नंबर 3, घणो सैकड़ो तालीम अखियुनि जे ज़रिए हासिलु कजे थी? जवाब, 80 सैकड़ो। सवाल नंबर 4, बसरी शयुनि में ॿियनि सभिनी शयुनि खां पुराणी ऐं घटि ख़र्च वारी कहिड़ी शइ आहे? जवाब, ब्लैक बोर्ड या वाइट बोर्ड। सवाल नंबर 5, ब्लैक या वाइट बोर्ड हमेशह कहिड़े पासे खां हुअणु घुरिजे? जवाब, खाॿे पासे खां। सवाल नंबर 6, ख़ाल भरियो, तस्वीरूं डेश जो हिकु ॿियो नमूनो आहिनि? जवाब, मॉडल। सवाल 7, ख़ाल भरियो, चार्ट डेश जी हिकु मुख़्तसर शिकिल आहे? जवाब, तहरीर। सवाल नंबर 8, ख़ाल भरियो, चार्ट कहिड़ो मवाद आहे, समी या बसरी? जवाब, बसरी। सवाल नंबर 9, ख़ाल भरियो, मॉडल नंढे पैमाने ते असुलु शइ जो डेश हूंदो आहे? जवाब, नक़ल। सवाल 9, नक्शा ऐं खाका घणनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि? अलफ़ 2 जा, बे 3 जा, ते 4 जा, से 5 जा? जवाब, 2 जा। हेठिन टॉपिक्स ते प्रेज़ेंटेशन ॾियो। ब्लैक या वाइट बोर्ड, तस्वीरूं, माना कोई शागिर्द, हिकिड़ो शागिर्द ब्लैक या वाइट बोर्ड ते प्रेज़ेंटेशन ॾिए, ॿियो तस्वीरुनि ते, टियों चार्ट ते, चौथों मॉडल ते। अहिड़े तरीक़े सां हर हिकु टॉपिक ते ॿार प्रेज़ेंटेशन ॾेई सघनि था। महिरबानी, जिते बि रहो ख़ुशि रहो।